अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मके भलीकार मां फराशा सब खबर हिक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान में ॿिनि ॾहाकनि खां पोइ समुंड मां तेल ऐं गैस जी ॻोल्हा ॿीहर शुरू, कंपनियुनि सां प्रोडक्शन शेयरिंग मुआहिदो, एक्सप्लोरेशन लाइसेंस जारी, शुरूआती सीड़पकारी $8 करोड़ 20 लख डॉलर आहे, मजमूई सीड़पकारी $1 अरब ताईं पहुचण जी उम्मीद। इंडस ऐं मकरान सामूंडी पट्टीअ में ब्लॉक अलॉट कया विया। पेट्रोलियम वारे वज़ीर चयो आहे त मुआहिदा हुकूमत जी तवानाई पॉलिसी जो तारीख़ी कामयाबी आहे। सदर ऐं वज़ीर आज़म चयो आहे त पाक चीन दोस्ती ख़िते में अमन इस्तेहकाम ऐं तरक़ीअ जो अहम बुनियाद आहे। बदिलजंदड़ इलाक़ाई ऐं आलमी हालतुनि बावजूदि ॿिन्ही मुल्कनि हमेशह यकजहतीअ जो इज़हार कयो आहे। पाक चीन सिफ़ारती दोस्ती जा 75 साल मुकमल थियण ते पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जी समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ीअ लाइ चीन जी हिमायत खे साराहियूं था। टेक्नोलॉजी, ज़राअत ऐं ग्रीन एनर्जीअ में ताउन वधाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तानी चीन लाइ तमामु इज़त, एहतराम ऐं दिली मोहबत जो जज़्बो रखनि था। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा गॾियल एतमाद, दोस्ती ऐं ताउन जो रोशन मिसाल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीन जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात। नेशनल पीपुल्स कांग्रेस जे स्टेंडिंग कमेटीअ जे नायब चेयरमैन ते सईद औफिंग वफ़द जी अॻवानी कई। वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं चीन विच में तारीख़ी ऐं स्ट्रेटेजिक ताउन ते ॿधल भाईवारीअ खे साराहियो। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तारी ऐं इलाक़ाई सालमियत लाइ चीन जे मुसलसिल हिमायत जी बि वाखाण कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त गुज़िरियल 75 सालनि दौरान पाकिस्तान ऐं चीन गॾियल एतमाद, ॿतरफ़नि लाॻापनि ऐं इलाक़ाई अहमियत जे हामिल मामलनि ते दोस्तीअ जो हिकु मुनफ़रिद रिश्तो क़ाइमु कयो आहे।